अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां जो मेज़बान रहीम सूर। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में असां अहम मौज़ूअ ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। उहो इहो आहे फॉरेन पॉलिसी। कंहिं बि मुल्क जी खे जेको आहे त आलमी तौर ते पंहिंजो पाण खे जेको आहे ज़ाहिर करण लाइ उनजी जेका फॉरेन पॉलिसी हूंदी आहे उहा तमामु घणी अहम हूंदी आहे ऐं उन तहत ई मुल्क जी फॉरेन पॉलिसी तहत उनजी सुञाण थींदी आहे या उनजी तरक़ी या उनजा जेके बि हूंदा आहिनि तरीक़ेकार उहो उनजी फॉरेन पॉलिसी मां ज़ाहिर थींदासीं। अॼु असां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त फॉरेन पॉलिसीअ जा पाकिस्तान ते कहिड़ा असर आहिनि। असांजो ख़ितो अहिड़े हंध ते मौजूदु आहे जिते असांजो रिवायती हरीफ़ आहे, भरिसां भारत आहे, ईरान आहे, चाइना आहे ऐं ईअं अफ़गानिस्तान बि आहे। त असांजी फॉरेन पॉलिसी छा आहे, दुनिया जी फॉरेन पॉलिसी केॾांहुं पई वञे, उन दुनिया जा जेके पॉलिसियूं आहिनि उनजा पाकिस्तान ते कहिड़ा असर पवंदा, इन ते अॼु ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं। असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि सीनियर तर्ज़ निगार आहिनि मीर मज़हर टालपुर, वेलकम सर। ऐं टेलीफोन लाइन ते असां सां मौजूदु हूंदा अॻे हुन सिफ़ारतकार आहिनि GR बलोच साहिबु। ॿिन्ही महिमाननि खे भलीकार शुरूआति कंदुमि मां मीर साहिबु तव्हां खां। त पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी आहे उन में असां स्ट्रेटजिकली हिकिड़ी अहम हंध ते रहूं था। त हेॾां असांजे भरिसां अफ़गानिस्तान आहे, ताज़ो अफ़गानिस्तान ॾिसो हिकिड़ी अबूरी हुकूमत आहे उते तालिबान जी क़ाइमु थियल। त अञा ताईं दुनिया जी कंहिं बि मुल्क उनखे अञा तस्लीम न आहे कयो, पर उन्हनि जूं जेके सिफ़ारती सरगर्मियूं आहिनि उहे जारी आहिनि। ताज़ो हाणे जेको आहे दुबई में हिकिड़ी मुलाक़ात थी आहे अबूरी हुकूमत क़ाइमु थियण खां पोइ पहिरियां भेरा इहा का आला सतही मुलाक़ात थी आहे तालिबान हुकूमत सां भारत जी। इन ते तव्हां छा चवंदा? साईं, हाणे पहिरीं अर्ज़ु इहो आहे त फॉरेन पॉलिसी मुल्कनि जी थींदी आहे जेका तव्हां ॻाल्हि कई। त हीअ तव्हांजे प्रोग्राम जो नालो ई तिखियूं ॻाल्हियूं आहिनि, मिठियूं, त हाणे उन ते थोरी ॻाल्हि सिधी था करियो। सही। हाणे सिधी ॻाल्हि में हीअ आहे त स्टेट्स दुनिया में ॿ क़िस्म जूं हूंदियूं आहिनि या गॾियल हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं सिक्योरिटी स्टेट हुजनि थियूं, वेलफेयर स्टेट हुजनि थियूं या गॾियल जॉइंटली हुजनि थियूं। असांजी स्टेट खे जनरली हाणे दुनिया में सिक्योरिटी स्टेट चयो वञे थो। तंहिं करे असांजी फॉरेन पॉलिसी सिक्योरिटी जी नज़र सां ठहे थी। हिकिड़ी ॻाल्हि, असांजी हुकूमत कहिड़ी आहे, वज़ीर आज़म केरु, सदर आहे, इहो मैटर घटि थो करे, पर सिक्योरिटी जा जेको हिसाबु किताबु आहे उहे ॾिसनि था फॉरेन पॉलिसी खे। सही। हाणे उन एंगल सां असीं ॿियो वरी असां सां प्रॉब्लम आहे जेको हाणे आउं उनखे प्रॉब्लम ई चवंदुसि त असांजी सिक्योरिटी पॉलिसी हॉस्टेज थियल आहे इंडिया जी। असां जेको इंडिया जे लेंस सां ई सॼी फॉरेन पॉलिसी ॾिसूं था। सही। त इंडिया जंहिंजो दोस्त आहे उहो असांजो मुखालिफ़ आहे, उनजो मुखालिफ़ आहे। असीं सॼो हिसाबु किताबु इंडिया जी एंगल सां करियूं था। हाणे इहा ॻाल्हि हुई, उनजे करे असांजो हमेशह ईस्टर्न बॉर्डर सां उहो प्रॉब्लम हो ऐं जंगूं बि थियूं, हल्कियूं थियूं, वधीक थियूं, वॾियूं थियूं, जेको बि चओसि, इहे 3, 4, 5 जेके बि थियूं, इहे असांजूं इंडिया सां थियूं। इहो ईस्टर्न बॉर्डर जी टर्म आउं यूज़ कंदुसि। सही। पर गुज़िरिता 40-50 सालनि खां जॾहिं खां दाऊद आयोसि अफ़गानिस्तान में, तॾहिं खां वठी अॼु ॾींहं ताईं असांजो वेस्टर्न बॉर्डर जे बारे में बि असांजी सोच आई ऐं उहा हाणे इन आई आहे जो असांजो वेस्टर्न बॉर्डर ईस्टर्न बॉर्डर खां वधीक ख़तरनाक ऐं ॾुखियो ऐं मतिलबु डे टू डे अफेयर में अची वियो आहे, छो जो इहो अॻे असां लाइ थ्रेट कोन हो, हाणे असां लाइ थ्रेट थी वियो आहे। ठीकु साईं। हाणे हेसीं ताईं असांजो जेको अफ़गानिस्तान जे बारे में रवैयो हो उहो टोटली डिफरेंट हो। असांजो हीउ ख़्यालु हो त जेके बि उते अचनि था उहे असांजा मजबूर आहिनि, हू लैंडलॉक मुल्क आहे, उहे असांजा मजबूर आहिनि, तंहिं करे हुननि जो असां सां ठही हलणो आहे। सही, बिल्कुलु ठीकु। मिसाल तौरु दाऊद खां पोइ जेके बि आया असीं हुननि सां कोन ठहियासीं, चाहे उहे हाफ़िज़ुल अमीन हुजे, तरक़ी हुजे, डॉक्टर नजीब हुजे, अशरफ गनी हुजे, तव्हांजो अहमद करज़ाई हुजे, केरु बि हुजे। उन हिसाब सां असां तालिबान जे बारे में असांजो इहो ख़्यालु हो त इहे असांजा चूंकि ठहियल आहिनि, असांजी मदद सां आया आहिनि, तंहिं करे असांखे हुननि मां पॉज़िटिविटी जी उमेदु हुई। पर उहो एसी ताईं हो जेसीं ताईं हू मजबूर हुआ ऐं कमज़ोर हुआ। पर चूंकि हू ॿ दफ़ा आया, हिन दफ़े हू विढ़ी आया अमेरिका जहिड़े मुल्क से, हाणे हींअर हू पंहिंजी अफ़गान पॉलिसी खे इंडिपेंडेंटली ॾिसनि था। हाणे हू असांजो इन एंगल से असांजी कैलकुलेशन रॉन्ग थी वई आहे। हाणे असांजे जेको पॉलिसी आहे उहा ॾुखी थी वई आहे। त असीं हिकिड़ा चवनि था अञा असांजा दोस्त आहिनि, हिन लाइ गुंजाइश रखो, ॿिया चवनि था न हिननि खे हाणे सख़्ती करे हिननि खे क़ाबू करियो। तंहिं करे असां अफ़गानिस्तान जे बारे में पॉलिसी असांजी तव्हां ॾिसो त हींअर जेको ताज़ो वाक़िया थिया
उन में सफ़ीर मुलाक़ात पियो करे ऐं F-16 बम पिया हणनि, तंहिं करे हाणे माना इन क़िस्म जी सिचुएशन अची वई आहे जो असीं हिकिड़े ई वक़्त में असीं ॾुखिया माना पॉलिसी खे अडॉप्ट पिया करियूं। हाणे इन जे करे इंडिया जेको हेसी ताईं जो उनजो ख़्यालु हो, अच्छा इन जे सॼे अरसे में असां चूंकि अफ़गान गवर्नमेंट जे मुखालिफ़ रहियासीं, तंहिं करे इंडिया हुननि जो अलाई रहियो, हुननि जो दोस्त रहियो। तंहिं करे इंडिया जी हुते सीड़प आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में, हर हुकूमत जे दौर में इंडिया जी सीड़प हुते आहे। इंफ्रास्ट्रक्चर जी चओ, गुडविल चओ, जेको बि चओ, इंडिया जी अफ़गानिस्तान में सीड़प आहे। सही ठीकु। हाणे हींअर छा थियो आहे जो जेॾीमहिल असांजो तालुक थोरा ॾुखिया थिया आहिनि, ख़राबु थिया आहिनि ऐं प्रॉब्लम क्रिएट थिया आहिनि, त इंडिया उनजो ज़हर एडवांटेज वरितो आहे। हाणे तव्हां उनखे अबूरी हुकूमत पिया चओ, पर एक्चुअली डी फैक्टो गवर्नमेंट आहे। हा, माना ऐं चीन जो बि कमु हले पियो ऐं रूस जो बि तालुकात हलनि पिया, इंडिया जो बि कमु हले पियो, तंहिं करे दुनिया हुन सां कमु हलाए पई पंहिंजे हिसाब सां। तस्लीम न कयो आहे, पर इन प्रैक्टिस डी फैक्टो उन्हनि सां गॾु, इवन अमेरिकन्स बि उन्हनि सां गॾु हलनि था, छो जो आईसिस जे ख़िलाफ़ अगरि आहिनि त पोइ तालिबान आहिनि, छो जो उन्हनि ते डायरेक्ट थ्रेट आहे। हुननि जे मुल्क में ISIL वारा ई हमलो कनि था या थ्रेट आहिनि जेके एक्स्ट्रा रिलीजियस आहिनि। तंहिं करे हाणे इहे सभु मुल्क हुननि सां तालुकात बहितर करण जी कोशिश में आहिनि त कहिड़ो बि उते निज़ाम हुजे, पर उते थोरी घणी माना हुजे स्टेबिलिटी जंहिंजा असीं शिकार न थियूं। उहे सभु मुल्क चवनि पिया, चाइना बि चाहे थो, रूस बि चाहे थो, अमेरिका बि चाहे थो, सेंट्रल एशियन बि चाहिनि था, सभु चाहिनि था। हाणे असां लाइ मुश्किल वॾी में वॾी इहा थी आहे त असांजी चूंकि पॉलिसी सॼी जी सॼी इंडिया सेंट्रिक आहे, तंहिं करे हाणे चूंकि इंडिया उन सां दोस्ती थो रखे, असां वरी इहो थींदो त बाबा हाणे सख़्ती करियो तालिबान ते। पर तालिबान रुगो तालिबान कोन्हनि, इहे हिकिड़ा पठान आहिनि। ऐं पठान असांजे पासे असांजे मुल्क में हिकिड़ो सूबो आहे, 2 सूबा आहिनि एडमिनिस्ट्रेटिवली जेके अफ़गान उनखे पाण पठान था चऊं, पर एक्चुअली हू पाण खे अफ़गान क़ौम था चवनि, भले ओड़े पासे रहनि या हुन पासे रहनि, क़ौम वाइज़ हू पाण खे अफ़गान था चवनि। तंहिं करे इहो असां लाइ वॾे में वॾो प्रॉब्लम आहे त असांजे घर जे अंदरि हुननि जा माण्हू आहिनि, हुननि जी ॿोली ॻाल्हाईंदड़, सकाफ़त रखंदड़, हुननि जो मज़हब इख़्तियार करण जा माण्हू आहिनि, जेका ॻाल्हि ॾाढी ॾुखी थींदी जेकॾहिं सिंपली तव्हां हुननि सां हमिलो था करियो, झेड़ो था करियो, छो जो हू असांजे घर में वेठल आहिनि। तंहिं करे असांजे जेके सिक्योरिटी जा माण्हू आहिनि या जेके पॉलिसी ठाहीनि था, उहे फॉरेन सर्विस जे माण्हुनि खे जेके आहिनि उन्हनि खे थोरी आज़ादी ॾियनि, छो जो उहे ई प्रोफेशनल आहिनि, उन्हनि खे आज़ादी ॾियनि त हू फॉरेन पॉलिसी जे एंगल सां, थोरो डिप्लोमेसी जे एंगल सां कैरेट ऐं स्टिक जी पॉलिसी खे हलाईंदे कीअं कमु हलाइबो आहे उहो हू ॼाणनि था। तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे त हींअर असीं क्रॉस रोड ते आहियूं ऐं इन शइ खे कंहिं तरीक़े सां जल्दी हैंडल करणो पवंदो, अदरवाइज़ हिन जा नुक़सान तमामु वॾा थो आहिनि। महिरबानी जियार साहब, 8 जनवरी ते दुबई में भारत जे परॾेही सेक्रेटरी मुलाक़ात कई आहे तालिबान जे वक़्ती परॾेही वज़ीर अमीर ख़ान मुत्तकी सां। भारत जेको आहे त पंहिंजो अफ़गानिस्तान में जीअं हुनजो पहिरियां बि उते इन्वेस्टमेंट आहे या उहो चाहे थो, छा इहा जेका अफ़गानिस्तान जी जेका भारत सां वेझड़ाई आहे, इहा पाकिस्तान खे नाकाम करण लाइ या शिकस्त ॾियण लाइ, तव्हां हिन ते छा चवंदा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुनो साहब, बेसिकली अफ़गानिस्तान ऐं ईरान, अफ़गानिस्तान ऐं इंडिया जो पाण में वेझो अचणु हिकिड़ी फितरी ॻाल्हि आहे, छाकाणि जो ऐं तारीख़ी ॻाल्हि बि आहे। थोरो छाकाणि हा तारीख़ी ॻाल्हि हले पई थी त मां तव्हांखे थोरो अञा परे थो वठी वञा। ज़ाहिर शाह ज़माने खां वठी असां ॾिसूं त अफ़गानिस्तान हमेशह इंडिया खे वेझो ऐं पाकिस्तान खां परे हो। उन खां पोइ जॾहिं वरी रूसी सपोर्टेड जेके रिजीम आया, उहे बि इंडिया सां, छाकाणि जो इंडिया ऐं रशिया जो पाण में तमामु घणो कोऑर्डिनेशन हो। सिर्फ़ु हिकिड़ो जेको विच में गैप आयो उहो जॾहिं पाकिस्तान में जेके ट्रेन थिया, जेके उन्हनि खे सपोर्ट कयो, जेको पहिरीं तालिबान हुकूमत आई, उन में इंडिया मुकमिल तरह सां डिसएंगेज थी वियो अफ़गानिस्तान खां। लेकिन उन खां पोइ जॾहिं अमेरिकन्स आया 9/11 खां पोइ ऐं वरी सॼी तब्दीली थी वई उते हिकिड़ो अमेरिकन सपोर्टेड जेको रिजीम आयो, उन खां पोइ इंडिया मुकमिल तरह सां इंगेज थी वियो। न सिर्फ़ु मुकमिल तरह सां, बट हुन काफ़ी सारो इन्वेस्टमेंट करणु शुरू कयो। तमामु वॾा जेके आहिनि से मनसूबा हुआ, जंहिंमें रोड्स हुआ, पुल हुआ, ऐं सभ खां अहम जेका ॻाल्हि तव्हां सभिनी खे असांखे सम्झणी घुरिजे ऐं ऑडियंस जे लाइ, त जेका अफ़गानिस्तान जी पार्लियामेंट बि जेका आहे सा हिंदुस्तान ठाहे ॾिनी।
सो उन्हें यहाँ सां $1 बिलियन जी जेका असां इन्वेस्टमेंट कई इंडिया ऐं उन सां गॾु उनजो फ़ाइदो इंफ्रा सां वरितो त अफ़गानिस्तान हिकिड़ी लिसनिंग पोस्ट थी वई इंडिया जे लाइ तक़रीबन 5 या 6 जेके काउंसिल उहे खोलिया विया ऐं उन में जेको डिवॉल्व डॉक्ट्रिन हो उनजी इम्प्लीमेंटेशन उन्हनि काउंसिलेट जे ज़रिए थींदी हुई। उन खां पोइ वरी जेका हीअ जेका तालिबान 2 आहे उहा हिकिड़ी उन में असांजी पंहिंजूं फेलियर्स आहिनि जिन खे हींअर हाणे एक्सप्लॉइट करण जे लाइ हर को बि मुल्क हूंदो जेकॾहिं हुनखे पंहिंजा इंट्रस्ट जेके आहिनि से प्रोटेक्ट करणा आहिनि सो उन लिहाज़ सां हिंदुस्तान जेको आहे सो पंहिंजा सिक्योरिटी इकोनॉमिक ऐं स्ट्रेटेजिक इंट्रस्ट जेको आहे सो इन में अफ़गानिस्तान में रखे थो। साॻी तरह सां अफ़गानिस्तान भी इन ई कुर्बत खे हिंदुस्तान जे वेझो अचण खे सिक्योरिटी इकोनॉमिक ऐं स्ट्रेटेजिक टर्म्स में ॾिसे थो। हाणे हिंदुस्तान ते था अचूं त उन लाइ कहिड़ा सिक्योरिटी उनखे छाकाणि जो इहा असां सभिनी खे ख़बर आहे तंहिं वक़्तु बि काफ़ी सारा नॉन स्टेट एक्टर्स आहिनि जेके अनफॉर्चुनेटली अफ़गानिस्तान जी हुकूमत जे हूंदे बि बरसरे पैकार आहिनि मुख़्तलिफ़ हुकूमतनि जे ख़िलाफ़ जंहिंमें पाकिस्तान आहे जंहिंमें काफ़ी सारा थ्रेट्स ॿियनि मुल्कनि के बि आहिनि तुर्कमेनिस्तान जा बि आहिनि चाइना जे ख़िलाफ़ बि आहिनि सो डज़न्स ऑफ दोज़ पीपल त हिंदुस्तान खे बि उन मां ख़तरो आहे कश्मीर जे हवाले सां। न ख़तरो त जियार साहब बिल्कुलु आहे पर जेको इफेक्ट आहे उहो ख़िते में ॾिसो त जेको TTP जो आहे या ॿिया जेके मिलिटेंट ग्रुप आहिनि उनजो सभ खां वधीक जेको मुतासिर थिए थो त उहो पाकिस्तान ई थो थिए ऐं पाकिस्तान बि त जे तव्हां इंडिया जी ॻाल्हि कई त हुन बि माना मुख़्तलिफ़ उते इन्वेस्टमेंट्स कयूं आहिनि त पाकिस्तान बि त अफ़गान अबूरी हुकूमत खे वॾो सपोर्ट कयो जॾहिं अमेरिकी इनख़ला थियो त। जी बिल्कुलु यकीनन पाकिस्तान जो इहो ई त कज़ियो आहे असांजो त असांजी जेका कैलकुलेशन हुई त तालिबान 1 वांगुरु तालिबान 2 जेके आहिनि से बि पाकिस्तान सां गॾु जुड़ियल हूंदा छाकाणि जो असां सम्झूं था पाकिस्तान एज़ अ कंट्री त असां उन्हनि खे सपोर्ट कयो आहे रशिया जे इन्वेजन खां पोइ असां उन खां पोइ जेके रिफ्यूजीज़ आहिनि उन्हनि खे सपोर्ट कयो आहे ऐं ख़ासि तरह तालिबान न थी तव्हांखे ख़बर हूंदी त इन करे आयो त काफ़ी सारा मदरसा हुआ पाकिस्तान में जिन में इहे सभु लीडरशिप जेका आहे सा ट्रेन थी आहे ऐं उन्हनि जूं फैमिलीज़ उन जा कारोबार सॼा पाकिस्तान जे अंदरि आहिनि सो लेकिन पाकिस्तान खे इहा ख़बर न हुई त ही हिकिड़ी अहिड़ी प्रेगमेटिक तालिबान जी हुकूमत अचे पई थी जेका पंहिंजे इंट्रस्ट खे अफ़गानिस्तान जे खे वधीक प्रोटेक्ट कंदी ऐं वी शुड हैव अंडरस्टूड उहा हिकिड़ी असांजी कोताह नज़री हुई ऐं असांजा जेके सीनियर ऑफिसर्स फौज जो वञी उते फातिह काबुल जे हवाले सां पंहिंजो पाण खे बि कंहिं हद ताईं पोस्ट कयो दैट वाज़ स्ट्रॉन्ग ईअं न थींदो आहे ऐं तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो ऐं मीर साहिब जी फॉरेन ऑफिस वारनि जो अंदाज़ जेकॾहिं तव्हां खां पुछियो वञे हा त असां इहो सभु कुझु न उन्हनि खे एडवाइस कयूं आहे लेकिन अनफॉर्चुनेटली उते वरी जेका स्पेस घटिजी वई आहे असांजे फॉरेन ऑफिस जे लाइ उन में डिस्टॉर्शन्स थी वञनि पॉलिसी इम्प्लीमेंटेशन में सो उते पाकिस्तान जे लाइ इन लिहाज़ सां हिकिड़ो वॾो चैलेंज आहे हींअर त अफ़गानिस्तान ऐं इंडिया जी जेकॾहिं इहा अनहोली अलायंस बणिजी थी वञे अलायंस भली थिए पाण में जेकॾहिं हिक ॿिए जे म्यूचुअल इंट्रस्ट जे लाइ आहे लेकिन इफ डिवॉल्व डॉक्ट्रिन खे वधीक स्ट्रेंथन करे थो इहो जेका तालिबान वारा आहिनि या तालिबान जेके आहिनि से इन इंडिया जे चवण ते का अहिड़ी क़िस्म जो ख़तरो पैदा कनि था पाकिस्तान जे लाइ त डेफिनेटली असांखे उनजो को न को तदबात करणो पवंदो। मीर साहब हाणे जीअं जिया साहब बि ॻाल्हि कई त इंडिया जा उते इंट्रस्ट बि आहिनि उनजी इन्वेस्टमेंट बि आहे पाकिस्तान हिकिड़ो बहितरीनु रोल प्ले कयो आहे अफ़गानिस्तान लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जीअं उन जा रिफ्यूजीज़ आहिनि हिते अञा ताईं रहनि था पिया उन खां सवाइ तव्हां ॾिसो त शुरूआति में इहे बि ख़बरूं हुयूं त माना मिलियंस ऑफ डॉलर्स अफ़गानिस्तान में एक्सपोर्ट पिया थियनि जंहिंजे करे डॉलर जो रेट हिते तमामु घणो चढ़ी वियो उन खां सवाइ खंड समेत ॿियूं जेके शयूं आहिनि उहे बि एक्सपोर्ट थींदियूं रहियूं होॾे त पाकिस्तान बि साॻी जाइ ते अफ़गानिस्तान जो ओतिरो ई बांह ॿेली थियो आहे पोइ छा सबबु आहे जो तालिबान जेकॾहिं क़ौम आहिनि उहो हिकिड़ी जेकॾहिं ॾिसो था त हिकिड़ा उहो पठान पाण खे या पख्तून सम्झनि था अफ़गानी त
उहे छो वरी बि माना पाकिस्तान में उहे कार्रवायूं जारी आहिनि, पाकिस्तान में छो थी दहशतगर्दी थिए, ऐं जॾहिं हिननि जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हियूं थियूं हलनि, अफ़गान बॉर्डर खां हमेशह मुदाख़लत थींदी पई अचे, पंहिंजे जेके बि ISPI जे तरफ़ां बयान जारी थींदा रहिया आहिनि, उन में बारहा इहो चयो वेंदो आहे त असां उमेद था कयूं त उबूरी हुकूमत जेको आहे त हिननि खे पंहिंजी धरती इस्तेमालु थियणु न ॾींदी। बार बार छो थी पोइ बि उन बावजूदि असांजे ख़िलाफ़ु अफ़गान धरती इस्तेमालु थिए? साईं, इनखे थोरो सम्झण लाइ ज़रूरी आहे त इहा ॻाल्हि सम्झिजे सही त जिन शयुनि खे असीं था चऊं, जेका ॻाल्हि तव्हां था करियो, त असां उन्हनि जो ही मददूं कयूं, ही शयूं कयूं, असल में हू उन जे अपोज़िट था सम्झनि। अच्छा हू सम्झनि था त ही जेको बि 40 खां 50 सालनि जे दरमियान अफ़गानिस्तान में जूं हालतूं जंग में रहियूं आहिनि, उहे पाकिस्तान जे करे रहियूं आहिनि। हुननि जी एंगल इहा आहे। सही मिसाल अफ़गान महाजरीन खे अगरि अव्हां हिते खुली छूट ॾिनी त उहो अव्हांजो ॾोह आहे, हुननि जो ॾोह कोन्हे। उहो ईरान में बि आहे, उते हुननि उन कैंपुनि में रहियो, ॿिए पासे कोन छॾियो। तव्हां बि इहो करियो आहे। तव्हां ॾिसो, अर्ज़ु इहो आहे त हू इहो सम्झनि था त असांजो अफ़गानिस्तान जे माण्हुनि जो अमेरिका ऐं रूस जे झेड़े में कुझु अमल दख़ल कोन हो। रूस खे कमज़ोर करण लाइ अमेरिका ऐं पाकिस्तान ऐं अरबन गॾिजी असांखे जंग में विधो। उहो पहिरीं जंग हुननि जी हुई अफ़गान मुजाहिदीन जे नाले सां, तालिबान खां अॻु में उहे हुआ जिन जी असां मदद कई ज़िया-उल-हक़ जे दौर में। सही हाणे तव्हीं अर्ज़ु सम्झो, हाणे हू इहो सम्झनि था त उन वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं अफ़गानिस्तान में जेका बि जंग थी, उहा चाहे ज़िया जो दौरु हुजे, चाहे मुशर्रफ जो दौरु हुजे, उन में पाकिस्तान डॉलर वठी असांजे मुल्क में जंग जो माहौल रखियो। इहा हुननि जी दावा आहे। इहा ॻाल्हि जे करे हू मिन हासिल क़ौम असां सां नाराज़ आहिनि। हुननि जी नस्ल हाणे ॿी अची वई आहे। हाणे हुननि जा जेके यंग नस्ल जा माण्हू अची विया आहिनि, ऐं ॿियो हाणे अफ़गान मुजाहिदीन वारा माण्हू पोइते थी विया आहिनि, तालिबान वारा माण्हू अॻिते अची विया आहिनि। ऐं तालिबान जे माण्हुनि जा 2 एक्सपीरियंस हुआ असां सां। हिकिड़ो एक्सपीरियंस हो हुननि जो मुला उमर जे पीरियड जो, जेको तालिबान 1 था चऊं, हाणे तालिबान 2 था चऊं। तालिबान 2 में हू इंडिपेंडेंटली ऑपरेट हुननि कयो, पाकिस्तान जी मदद खां सवाइ हुननि कयो। हींअर बि जेको अमेरिका हुननि सां ॻाल्हायो, उन में न पाकिस्तान खे शामिलु कयूं, न अमेरिका जा जेके पंहिंजे हुकूमत हुई उते जी करज़ई या अशरफ गनी जी हुकूमत खे, उन्हनि खे शामिलु कयूं। अमेरिकन डायरेक्टली उन्हनि सां मुआहिदो कयो। 2020 खां ॻाल्हियूं शुरू थियूं। तंहिं करे हाणे हू इहो सम्झनि था त असांजो दुनिया सां डायरेक्ट लिंक आहे। हुननि जो एक्सपीरियंस डिफरेंट आहे। हाणे असांजो प्रॉब्लम इहा आहे त इहा ॻाल्हि ठीकु आहे जेका तव्हीं था करियो, त भई हाणे असांजा 24 करोड़ माण्हू ऐं हुननि जा 6.5 करोड़ माण्हुनि जी पॉपुलेशन जी डिपेंडेंसी असां ते आहे। हर शइ, माचिस खां वठी, अटे खां वठी, खंड खां वठी, हर शइ, सीमेंट, कहिड़ी शइ आहे जेका अफ़गानिस्तान में हितां कोन थी वञे, असांजो पोर्ट इहो इस्तेमालु कनि था। लैंडलॉक मुल्क जे करे अकॉर्डिंग टू UN असांखे उन्हनि खे राहदारी ॾियणी आहे। पर प्रॉब्लम ही थियो आहे त हाणे हुननि जी ईरान सां रस्तो खुली वियो आहे, चाबहार जो पोर्ट अची वियो आहे, उन में ऐं सेंट्रल एशिया में हुननि जो रोड ठही विया आहिनि। हाणे हुननि जी वाखान बॉर्डर हुननि चीननि जी मदद सां खोले छॾियो आहे। डायरेक्ट चाइना अफ़गानिस्तान में इन थी वियो आहे हिननि 2 सालनि में। ऐं हू जेका रॉ मटीरियल कढे पियो, उहो डायरेक्ट वाखान में चाइना पियो वञे रॉ मटीरियल पियो। तंहिं करे हाणे तव्हांजो सुवाल इहो आहे त हू असांखे मिन हासिल क़ौम मुख़ालिफ़ सम्झनि था। हिकिड़ी ॻाल्हि। हाणे TTP ते था अचूं त TTP जी असीं कंहिं ज़माने में प्रॉक्सीज़ इस्तेमालु कंदा हुआसीं इंडिया में। ईअं हाणे हू TTP खे प्रॉक्सी इस्तेमालु था कनि पाकिस्तान ख़िलाफ़। स्ट्रेटेजिकली हू सम्झनि था त चवनि था हू इहे त भई असांजे कंट्रोल में कोन्हनि, तव्हीं डायरेक्ट ॻाल्हि करियो। तंहिं करे हाणे सिचुएशन इज़ टोटली डिफरेंट। ऐं इहा तमामु ख़तरनाक आहे। मुंहिंजो चवणो आहे त तमामु ख़तरनाक आहे। हीउ रुगो पठाणनि जो मामिलो कोन्हे, पूरो वेस्टर्न बॉर्डर आहे जंहिंमें बलोचिस्तान बि अचो थो वञे, ऐं ईरान सां बि असांजा तालुकात ख़राबु आहिनि। तंहिं करे ऐं मथे तव्हांजो गिलगित बल्तिस्तान वारो मामिलो बि हाणे, कश्मीर वारो मामिलो हाणे ख़बरुनि में अचनि पिया त उते जा माण्हू बि पाकिस्तान जी पॉलिसी जे करे नाख़ुशि आहिनि। उहे माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। पब्लिकली दुनिया में हींअर उहे जा वीडियोज़ हलनि पिया त उहे गिलगित बल्तिस्तान जा माण्हू आहिनि या कश्मीर जा माण्हू आहिनि। माना उहे जेका रिज़र्वेशन पाकिस्तान खां अॻे त मुठ बंदि हुई, तंहिं करे कंहिंखे ख़बर कोन हुई। पर हाणे त सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई आहे त जेको वेस्टर्न असांजो ऐं नॉर्दर्न बॉर्डर आहे, उहो सॼो जो सॼो एट वनरेबल थी वियो आहे ऐं ॾुखियो थी वियो आहे। तंहिं करे हाणे बि जेकॾहिं असांजी सिक्योरिटी पॉलिसी एंगल सां असांजी फॉरेन पॉलिसी ठही
त इन जी क़ीमत मुल्क ॾींदो, बाक़ी हाणे सूबा कोन ॾींदा, मुंहिंजो सही, चवण ई आहे। सही। जियार साहब, जे मीर साहब फरमायो त असांखे जेको आहे अॼु बि अफ़गानी जेको आहे त बख़्तौर क़ौम असांखे दुश्मन सम्झनि था, इन्हनि सभिनी शयुनि जो ज़िम्मेवार सम्झनि था। हाणे जेकॾहिं असां पूरे ख़िते ते नज़र विझूं, जे मीर साहब ॻाल्हि कई त असांजो नादरन ऐं वेस्टर्न बॉर्डर जेके आहिनि उहे ख़तरनाक थी विया आहिनि, त हाणे अहिड़ी सूरत हाल में तव्हां छा था सम्झो त पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी ठाहींदड़ आहिनि उन्हनि खे अॻिते छा करणु घुरिजे? ॾिसो, हिन जो अफ़गानिस्तान जो मसइलो इहो आहे, जेका ॻाल्हि डिस्कशन में आई बि हींअर, त इट इज़ अबाउट द परसेप्शन। ऐं असांखे इहा हक़ीक़त जी ख़बर आहे त परसेप्शन इज़ रियलिटी। त जेको इमेज ठही वेंदो आहे, जेको परसेप्शन ठही वेंदो आहे, हाणे परसेप्शन जेकॾहिं मेजॉरिटी इहो ठही वियो आहे, ख़ुदा न ख़ास्ता त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जी अवाम जो पंहिंजो जेको ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो को महाज़ार आहे या उहा न आहे, देयर इज़ सर्टन इंस्टीट्यूशनल कॉन्फ्लिक्ट ज़रूरु आहे। असांजी जेका पाकिस्तान जी जेका शिकायत इन्हनि सां आहे अफ़गानिस्तान सां, त इहा इन्हनि जी जवाबदारी आहे, अख़लाक़ी बि क़ानूनी बि। ऐं दोहा एग्रीमेंट क्लियर त अफ़गान तालिबान खे इन दुनिया जेको आहे एक्सेस ॾिनो त हू विदाउट फाइटिंग, विदाउट फायरिंग अ बुलेट काबुल ते क़ाबिज़ थी विया। इन कंडीशन कॾहिं बि अफ़गानिस्तान जी सरज़मीन कंहिं बि मुल्क लाइ, पाकिस्तान नीबर सां अञा बि अहम आहिनि, कंहिं बि मुल्क जे लाइ जेका असां इस्तेमालु न थींदी, जे ख़िलाफ़ इस्तेमालु न थींदी। हाणे सबूत असां ॾिना आहिनि अफ़गानिस्तान खे, तिन खां वधीक छा थो थी सघिजे पियो। हाणे हू छा था सोचनि, नथा सोचनि, दैट इज़ समथिंग, उनखे उनजा हल मुख़्तलिफ़ आहिनि। लेकिन हिन सिचुएशन असांजी हुकूमत ते, असांजी इंस्टीट्यूशन्स ते, असांजी इकोनॉमिक डेवलपमेंट ते, सीपेक जे हवाले सां चाइना जेको असांजो हिकिड़ो स्ट्रेटेजिक पार्टनर आहे, उनजे माण्हुनि खे टारगेट जेकॾहिं वञे थो ऐं सॼियूं जेके कारवायूं आहिनि से अफ़गानिस्तान मां इमिनेट थियनि थियूं, त असां आई थिंक वी हैव ऑल द राइट टू डिफेंड उहो जो काइनेटिक। लेकिन गॾु असांखे इन्हनि सां गुफ़्तगू जो चैनल जारी रखणु घुरिजे। ऐं ॿिया जेके ऑप्शन असां वटि आहिनि अफ़गानिस्तान में, ॿियूं बि ज़रूरियूं आहिनि। मां चवंदो आहियां त रुगो तव्हां तालिबान सां न ॻाल्हायो, हीअ जेके हींअर छा आहे, तालिबान से मोस्टली कंसिस्ट ऑफ पठान आहिनि, लेकिन इन खां अलावा बि काफ़ी सारे ॿियूं डिनोमिनेशन आहिनि, अफ़गानिस्तान ताजिक्स आहिनि, उज़्बेक्स आहिनि, हज़ारस आहिनि, उन्हनि सभिनी सां बलोच आहिनि इनफैक्ट इन अफ़गानिस्तान। सो आई थिंक जेके डिनोमिनेशन्स आहिनि अफ़गानिस्तान में, उन्हनि सां ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं उनजे लाइ जेको मुंहिंजी रिकमेंडेशन रही आहे, जेका मां पहिरियां बि करे चुको आहियां कुझु चैनल्स ते, त असांखे हिकिड़ी रीजनल अप्रोच करणी पवंदी, जंहिंमें उज़्बेकिस्तान, जंहिंमें ताजिकिस्तान, टर्की, ईरान ऐं चाइना, इन सभिनी, ऐं रशिया एज़ वेल, बिकॉज़ रशिया ऑल्सो हैज़ अ इंटरेस्ट बिकॉज़ ऑफ द सेंट्रल एशियन स्टेट्स। सो हिकिड़ी रीजनल अप्रोच करणी पवंदी, इन ते रीजनल हिकिड़ो प्रेशर विझणो पवंदो तालिबान ते, त दे must not allow their territory to be used against Pakistan. सही। वलो साहब गॾु जो मीर साहब, हाणे असां दुनिया जो या विच ओभर जो वायुमंडल ॾिसूं था त उन में हिकिड़े पासे इहे ख़बरूं हलनि थियूं त भारत ग्रेटर जेको हिंदुत्ववाद जो नज़रियो आहे, या रिसेंटली ॿ ॾींहं अॻु में, हिकु ॾींहुं अॻु में हिन ग्रेटर इसराइल वारो शोशो आयो आहे, जंहिंखे माना सऊदी अरब समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि हो कयो आहे। त हर मुल्क पंहिंजे तरीक़े सां वालार पसंदी वारी सोच रखे थो, हर कंहिंजी ख़्वाहिश इहा आहे। त अहिड़ी सूरत हाल में असां जीअं स्ट्रेटेजिकल पोज़ीशन ते मौजूदु आहियूं, त तव्हां हिन में पाकिस्तान खे किथे ॾिसो था? साईं, हीउ जेको तव्हां सुवालु कयो आहे, इहो ॾुखियो सुवालु आहे। इहो असल में हीअं आहे, सुठो बि सुवालु आहे, ॾुखियो बि आहे। असल में हीअं आहे त हीअ जेको हींअर जेके नेशन स्टेट्स आहिनि, इहे सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ जा नक्शा आहिनि। सही। हाणे हींअर वरी इतफ़ाक़ अहिड़ो आहे जो पाकिस्तान सां मसइलो हीअ आहे जो पाकिस्तान हिन वक़्तु सवाइ शिंघाई कॉपरेशन जे बाक़ी उनजा फुटप्रिंट दुनिया जे वॾनि एग्रीमेंट्स में, अलायंसिस में न आहिनि। असीं ब्रिक्स में कोन आहियूं, असीं आसियान में कोन आहियूं, असीं ऑकस में कोन आहियूं, असीं क्वाड में कोन आहियूं, असीं इलाही जायुनि ते असांजी कुर्सी टेबल कोन्हे। रुगो SCO में असीं आहियूं। SCO बि हाणे रुगो ॻाल्हियुनि जी हद ताईं आहे रहियो आहे, अदरवाइज़ बाक़ी जेके इकनॉमिकल ऐं सिक्योरिटी अरेंजमेंट्स आहिनि उन्हनि में असीं कोन आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि।
अच्छा ॿियो आउं अर्ज़ु करियां त हीअ जेको हाणे ॾिसो वरी ॿी ॻाल्हि त थियो छा सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ जेके इदारा ठहिया मिसाल UN ठही वर्ल्ड बैंक ठहियो IMF ठही ICC ठही इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट ठही WTO ठहियो मसल तौरु हिकिड़ा सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ UN जे अंडर हिकिड़ा वॾा इदारा ठहिया सभु कुझु थिया हाणे उनखे वेस्टर्न वर्ल्ड ठाहियो हलायो हाणे इतफ़ाक़ अहिड़ो थी वियो आहे तव्हां ॾिसो त इहे इदारनि खे वेस्ट ई कमज़ोर पई करे बिल्कुलु हाणे UN हींअर UN जी का हैसियत ई कोन रही कानून जी का हैसियत ई कोन रही रूल ऑफ लॉ जी का हैसियत ई कोन रही आहे हाणे जेके मामला जेके UN जे प्लेटफॉर्म ते हल थियणु खपनि उहे असीं बायोलेटरल में बि एग्रीमेंट्स में बि हाणे अमेरिका मतिलबु प्रोटेक्शनिस्ट वे में पिया वञूं असांजो हैरान कुन ॻाल्हि इहा आहे त जेको चाइना हो जेके बारे में असांजो चवणु ई हो त चाइना जेका ऐसा कमज़ोर हुकूमत आहे डिक्टेटरशिप आहे ऐं तमामु उते जी प्रोटेक्शनिस्ट आहिनि ऐं का डेटा कोन था रिलीज़ कनि हाणे चाइना पियो चवे ट्रेड अमेरिका पियो चए नो अमेरिका पियो टैक्स हणे ऐं ट्रेड खे रोके हाणे हींअर त अहिड़ी हालति अची वई अथव जो मिसाल तौरु हाणे ट्रम्प आयो आहे त ट्रम्प जा विक्टम ॿई थियण वारा आहिनि अलाइज़ बि जेके मुंहिंजा अलाइज़ आहिनि हू चए थो अलाइज़ ते मां 25% टैक्स हणंदुसि ब्रिक जे मेंबरनि खे मां 25% टैक्स हणंदुसि ऐं जेके मुख़ालिफ़ आहिनि उन ते 100% टैक्स हणंदुसि ऐं चाइना ते 100% टैक्स हणंदुसि हाणे माना एंटी ट्रेड थी वियो अमेरिका जहिड़ो मुल्क कैपिटलिज़म वारा मुल्क यूरोप जा मुल्क EU उहे चवनि था त असीं ट्रेड ते पाबंदियूं हणंदासूं ऐं असीं हाणे ऐं चाइना चए थो त ट्रेड खोलियो ऐं ब्रिक हुननि कई आहे जेको इकोनॉमिकल ब्लॉक आहे उन में तव्हां सम्झो त तक़रीबन दुनिया जूं वॾे में वॾियूं पॉपुलेशन्स चाइना आहे इंडिया आहे रशिया आहे ब्राज़ील आहे हींअर ताज़ो जनवरी में इंडोनेशिया आहे मुस्लमान मुल्कनि जो वॾे में वॾो मुल्क आहे उहो हुननि जा परमानेंट मेंबर थिया आहिनि इहे सभु परमानेंट मेंबर आहिनि हाणे इन जाइ ते पाकिस्तान एग्ज़िस्ट ई कोन थो करे दरख़्वास्त ॾियण सां कमु कोन थी थिए पर इहे सभु मुल्क जेके बुनियादी मुल्क आहिनि उहे एग्री थींदा छो जो कंसेंसस आहे मेजॉरिटी डिसीजन कोन्हे तंहिं करे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त असांजी सिचुएशन तमामु ॾुखी आहे ऐं उनजो तव्हां शाम हिकिड़ो क्लासिक एग्ज़ाम्पल आहे जंहिंमें फ्रोज़न कॉन्फ्लिक्ट हो 2014 खां पोइ कॉन्फ्लिक्ट चुप थियल हो जेको जेको इलाइक़ा हुआ जंहिं वटि उते हुआ हींअर तव्हां ॾिसो तुर्की इनिशिएटिव वठी अंदरि घिरी आयो आहे उते हुकूमत मुल्लनि जी हुकूमत खे मुल्लू जेको अॻे मुल्लू हो सलवार कमीज़ पाईंदो उनखे सूट पाराए उहो क़बूल थी वियो सॼी यूरोप में ऐं अमेरिका में उनखे सभु माण्हू टर्की इनिशिएट कयो टर्की कुझु टुकड़े ते कब्ज़ो कयो उन खां पोइ इसराइल कुझु टुकड़े ते कब्ज़ो कयो हाणे इसराइल वरी चए थो त बिब्लिकल जेको यहूद हज़रत मूसा जे ज़माने जो नक्शो कढियो अथसि उन हिसाब सां हाणे इहो यहूदी या इसराइल सॉरी इसराइल खे एॾी ताक़त अची वई आहे जो हू हाणे सभिनी जे सभिनी मिडल ईस्ट जे मुल्कनि जा नक्शा मटाइण जी ॻाल्हि पियो करे हाणे उहा ॻाल्हि जी हिमत हुनजी कीअं थी हिमत हिनजे करे थी जो अमेरिका उन सां गॾु आहे उहो उनजो सिधो सिधो ओपनली इहो चवणु आहे UN जे प्लेटफॉर्म ते त इसराइल जी असीं जाइज़ नाजाइज़ ॿिन्ही सूरतनि में 100% मदद कंदासूं खुले नमूने बीठो आहे हाणे इन जी जेका शक्ल आहे इन में छा थो थिए त तव्हां ॾिसंदो त ईअं हर मुल्क जा जेके पुराणा नक्शा आहिनि उहे इशूज़ मौजूदु आहिनि उन में जेको ताक़त वारो मुल्क ईंदो उहो सुभाणे जॾहिं बि वर्ल्ड में ॾफेर थियो उहो ताक़त जी बुनियाद ते उहे टुकड़ा खणंदो ऐं खणण जी कोशिशि कंदो हाणे इन में तव्हांखे आउं अर्ज़ु करियां त इन में जाग्राफियूं मटिजी सघनि थियूं ऐं मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त शयूं हिन डिकेट में ॾाढियूं ॾुखियूं थियण वारियूं आहिनि ऐं इहा ॻाल्हि अमेरिका जे तरफ़ां छो जो रूस में ऐं चाइना में उते जा जेके हुकुमरान आहिनि उहे मज़बूत हुकुमरान आहिनि 15-20 सालनि खां उहे स्टेबल आहिनि उते जी हुकूमत कनि पिया अमेरिका जे जेका हुकूमत आई आहे उहा अनस्टेबल हुकूमत आहे उहा ट्रांज़िटरी आहे उहा सभु को चए थो इहा ट्रांज़िटरी इलेक्शन आहे उते जी हालतूं जंहिंमें तव्हां सम्झो त दोस्त दुश्मन सभिनी खे डपु अची थियो आहे त अमेरिका छा कंदो ऐं उहो इन्हनि 5 सालनि में कंदो ऐं हुननि जो चेक एंड बैलेंस सिस्टम डिस्टर्ब थी वियो आहे
कांग्रेस में रिपब्लिकन पार्टी मेजॉरिटी थी रखे, सेनेट में मेजॉरिटी थी रखे, व्हाइट हाउस में मेजॉरिटी रेजिडेंट हुननि जो, माना हुननि जो चेक एंड बैलेंस सिस्टम डिस्टर्ब थी वियो आहे। रूल ऑफ लॉ जी जेका GR साहब ॻाल्हि थो करे, उहो सफ़ा जो सफ़ा ॾाढो हींअर क्वेश्चनेबल थी वियो आहे त रूल ऑफ लॉ हाणे नओं वर्ल्ड ऑर्डर थो वञे पियो, नओं ठहे पियो। उन में तव्हां इकोनॉमी ॾिसंदो, करंसियूं ॾिसंदो, इलाही शयूं नयूं थियण पियूं वञनि ऐं असांजे मुल्क खे इन शयुनि जो इदराक हुजणु खपे, न त असीं ॾाढा ॾुखिया थींदासूं। मुंहिंजो रुॻो एतिरो चवणु आहे। सही। GR साहब, आख़िर में इहो ॿुधाइजो त 20 जनवरी ते अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप कसम खणी रहियो आहे। डोनाल्ड ट्रंप जूं विच ओभर ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान लाइ पॉलिसियूं कहिड़ियूं हूंदियूं, छो त हिते त कुझु माण्हू त एतिरा ख़ुशि आहिनि त ट्रंप ईंदो त हीअं थी वेंदो, हीअं थी वेंदो। तव्हांजी नज़र में छा थो लॻे त माना ट्रंप जी पाकिस्तान लाइ छा पॉलिसी हूंदी या मिडिल ईस्ट लाइ छा हूंदी? तव्हांजे सवाल में ॿ ॾाढा गंभीर क्वेश्चन्स आहिनि। जिथे पाकिस्तान जो तालुक़ आहे, आई थिंक पाकिस्तान जो ऑलरेडी थी चुको आहे बाइडन बि, त असांजो हाणे ट्रांज़िटरी जेको आहे सो ट्रांज़ेक्शनल जेको आहे असांजी जेका रिलेशनशिप हूंदी, उहा जेका स्ट्रेटेजिक रिलेशनशिप हुई, उहा जेका इमोशनल हुई, या जंहिंमें तमामु हिकिड़ी नॉन नेटो मेंबर फ्रेंडशिप वारी ॻाल्हि हुई, उहा न हूंदी। इन में जेको आहे सो डे टू डे, इशू टू इशू जेका ॻाल्हि हूंदी सा कई वेंदी। डेफिनेटली पाकिस्तान हिकिड़ो अहम मुल्क आहे, हिकिड़ी ॾाढे हुनजी पंहिंजी स्ट्रेटेजिक अहमियत आहे, को न्यूक्लियर पावर आहे, मुस्लमान मुल्क आहे। असांजा जेके हिते हींअर 24 करोड़ माण्हू आहिनि, तो उहा बि आहे। इन जो खां वॾी ॻाल्हि आहे ॾाढे अहम स्ट्रेटेजिकली इम्पोर्टेंट खते में पाकिस्तान जो जेको आहे वजूद आहे, जंहिंमें हू वेस्ट एशिया जेको आहे सो सेंट्रल एशिया खे मिलाए थो, या हिकिड़ी हिकिड़ो कॉरिडोर आहे तो यूरेशियन लैंड मास की तरफ़। सो उन लिहाज़ सां पाकिस्तान जी अहमियत घटिजी कोन, लेकिन उहे रिलेशनशिप जेके हुआ असांजे ज़माने में उहा न हूंदा। सो वी हैव टू बी वेरी प्रैक्टिकल, वी हैव टू बी वेरी प्रैग्मेटिक, ऐं उहा ई असांखे तवक़ो रखणु घुरिजे। लेकिन इहा लाज़मी आहे त अहिड़ी पॉलिसी न हुजे जंहिंमें एंटी अमेरिकन रेटोरिक हुजे, या असांजी इंटरनल डोमेस्टिक पॉलिसीज़ में जीअं तरह सां कुझु माण्हू इन्वॉल्व करणु चाहिनि था अमेरिका खे, दैट इज़ काउंटर प्रोटेक्टिव। उन सां मुल्क जी बि जेका आहे सा बदनामी थिए थी, मुल्क जी वक़ार खे नुक़सानु पहुचे थो, ऐं उते बि जेको आहे सो परसेप्शन ख़राबु थिए थो। नंबर 1 जिसके लिहाज़ सां तव्हां क्वेश्चन कयो त मिडल ईस्ट में हिकिड़ी ॾाढी वाज़ह आहे त प्रो इज़राइल जेको आहे सो रहियो आहे। ट्रंप पहिरें ट्रंप 1 में हुन पाण कमिट कयो तमामु जेको आहे सो एम्बेसी जेका US जी सामान जेरूसलम जेको आहे सो हुनखे शिफ्ट कंदो, छाकाणि त जेरूसलम खे हू जेके जलद जेरूसलम जो फ़ैसिलो अञा थियणो आहे, हुनखे डिवाइड कयो वेंदो एज़ पर द UN रेज़ोल्यूशन, जंहिं तहत इज़राइल बणियो हुयो। सो इन करे इहा तवक़ो करण त अचण सां को वरी अमन जो दौरो शुरू थींदो, मां कोन थो सम्झां। इज़राइल पंहिंजे इन ई हठबराइनि ते रहंदो, पंहिंजो इहो जेको जेनोसाइडल वॉर आहे उनखे अञा बि इंटेंसिफाई कंदो नेतन्याहू, ऐं मां कोन थो ॾिसां त मुसलमाननि जूं या अरबनि जूं क़ीमतूं के घटिबियूं वधी सघनि थियूं पियूं, पर घटण जो मूंखे नज़र नथो अचे, ऐं असांजे लाइ बि एज़ अ कंट्री तमामु वॾा चैलेंजिस। सही। मीर साहब, तव्हां छा था ॾिसो, जेको रिजीम चेंज थी आहे, रिपब्लिकन उम्मीदवार आयो आहे, हमेशह सख़्त गिर रहिया आहिनि रिपब्लिकन अमेरिका में, डोनाल्ड ट्रंप जी त वरी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत बि आहे, त तव्हां छा था सम्झो त मिडिल ईस्ट ते, पाकिस्तान ते हुनजी पॉलिसियुनि जा कहिड़ा को पॉज़िटिव असरु आहे, कोई उमेद आहे? सही, पॉज़िटिव ऐं नेगेटिव जी त मूंखे ख़बर न आहे, पर इम्पैक्ट बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे, ऐं उहो वॾो आहे। ऐं आम रवाजी तौर ते नंढो नथो सम्झां। सही। छो जो डिसीजन्स वॾा आहिनि, ऐं ट्रंप सां विदिन मुल्क में बि हुनजा मामला वॾा आहिनि। मिसाल तौरु डीप स्टेट सां विढ़े थो, सेठनि सां विढ़े थो, हुकूमत घटि करण जी बि ॻाल्हि करे थो, टैक्सिस घटि करण जी बि ॻाल्हि करे थो, अमीरनि खे अमीरनि करण जी बि ॻाल्हि करे थो, क्लाइमेट चेंज जे बि ख़िलाफ़ु आहे। तंहिं करे इहे हुनजा इंटरनल मामला आहिनि जंहिंमें हू ओपनली टोटल डिफरेंट आहे अमेरिका जी पुराणी पॉलिसी खां। हिकिड़ी ॻाल्हि फॉरेन पॉलिसी ते बि हू हाणे बिल्कुलु डिफरेंट रस्तो थो वठे। हू एक्चुअली पॉलिटिशियन कोन्हे, हू बिज़नेसमैन आहे। स्टेट ऐं पॉलिटिक्स बिज़नेस जी एंगल सां न थींदी आहे, न ज़मींदारी जे तरीक़े सां थींदी आहे, न सेठ जे तरीक़े सां थींदी आहे, सियासत जे तरीक़े सां थींदी आहे।
ऐं उहा वॾी नज़र रखी कई वेंदी आहे। उन में नंढड़ा मुफ़ाद, वॾा मुफ़ाद, वॾनि मुफ़ादनि ते कुर्बानी करे नंढनि मुफ़ादनि ते जी कुर्बानी करणी पवंदी आहे। पर हाणे जेका शक्ल नज़र अचे पई उन शक्ल में मूंखे ई लॻे पियो त हू एंटी चाइना वधीक वेंदो ऐं उहा ॻाल्हि हू करे थो। ऐं ॿियो हुनजो इहो ख़्यालु आहे त जेका अमेरिका जी पॉलिसी 70s 80s में हुई चाइना जे बारे में, उहा साॻी पॉलिसी उनखे अडॉप्ट करणु खपे। उहा पॉलिसी छा हुई? उहा पॉलिसी हीअ हुई त रूस ऐं चाइना जे विच में ॾफेड़ विझिजे ऐं चाइना खे पंहिंजो साथी ठाहिजे ऐं पोइ रूस खे अलॻि कजे ऐं रूस खे कमज़ोर कजे। हाणे हींअर छा थियो आहे त यूरोप जे यूक्रेन वार जे करे इनफैक्ट थियो छा आहे त रशिया ऐं चाइना पाण में वधीक मज़बूत थिया आहिनि, वधीक वेझा थिया आहिनि ऐं ट्रंप जो चवणु आहे त इहा फेल्योर ऑफ अमेरिकन पॉलिसी आहे। तंहिं करे हू इन जो अटेम्प्ट ही पियो करे त यूक्रेन में रूस खे थोरो रिलीफ ॾेई हू 100% चाहींदो त रूस ऐं चाइना अलॻि थियनि ताकी आउं 100% चाइना ते ध्यानु ॾियां। पर हुनखे ग़लतफ़हमी इहा आहे त रूस तंहिं ज़माने में इकनॉमिकल पावर कोन हो, डिफेंस जी एंगल सां वॾो पावर हो। चाइना हींअर डिफेंस में बि ऐं इकनॉमी में बि हू पावर आहे ऐं एशिया में वॾो मुल्क आहे, आसियान जो मुल्क आहे। तंहिं करे हाणे हू इहा ॻाल्हि शायदि जेका हू करणु चाहे थो न करे सघे, पर हू अटेम्प्ट ज़रूरु कंदो। पाकिस्तान सां प्रॉब्लम हीअ आहे साईं जो पाकिस्तान ॿिनि ॿेड़ियुनि में चढ़ियल आहे। असीं फाइनेंशियली पैसनि जे लिहाज़ सां अमेरिका जा मोहताज आहियूं ऐं असीं हथियारनि जे लिहाज़ सां चाइना जा मोहताज आहियूं। हाणे इन जो इफेक्ट पाकिस्तान ते अचणो ई अचणो आहे त जेॾी महिल हुननि जो झेड़ो मथे वधियो, चाइना जे ख़िलाफ़ हू ओपन थियो, तेॾी महिल हू असांजे बारे में बि हुनखे डिसीजन्स करणा पवंदा, असां ते बि सख़्तियूं अची सघनि थियूं। मूंखे लॻे थो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान, इनखे अॻे कंहिं टर्म में अफ़ पाक जी पॉलिसी चयो वेंदो हो, पोइ वॾी मुश्किल सां हिननि अफ़ पाक खे टोड़ियो। अफ़गानिस्तान में जेकॾहिं हू चाहींदो त चाइना जो मुक़ाबिलो कजे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में हू डिस्टेबलाइज़ेशन करे सघे थो ऐं स्टेबिलिटी न अचण जो अटेम्प्ट करे सघे थो। छो जो हू असांखे हुननि जे अंदरि हिकिड़ी वॾो सोच आहे त असीं चाइना जा अलाई आहियूं ऐं असीं अमेरिका सां घटि अलाई आहियूं, चाइना सां वधीक अलाई आहियूं। छो जो असांजी अवाम खे एंटी अमेरिकन आहे, असांजा हुकुमरान प्रो अमेरिकन आहिनि। तंहिं करे इहो इन शइ जो हिननि ई 5 सालनि में स्पेशली जेके 2 साल पहिरियां आहिनि इन में वॾो असरु पवण जो अंदेशो आहे, मुंहिंजो ई ख़्यालु आहे। सही, वॾी महिरबानी मीर साहब, वॾी महिरबानी ज़ियार बलोच साहब। नाज़रीन, असां दुनिया में जेके तब्दीलियूं अचनि थियूं या दुनिया जेके पंहिंजी पॉलिसी फॉरेन ठाहे थी, असां इहा उमेद था कयूं त जेके असांजा पॉलिसी मेकर आहिनि उहे मुल्क जे मुफ़ाद तहत पॉलिसियूं ठाहींदा जे असांजो मुल्क क़ाइमु ऐं दाइमु रहे। अॼु प्रोग्राम में एतिरो ई, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।